नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण खां ख़बर ॾींदा हलूं त हर साल जीअं हिन साल बि 6 मुहर्रम अलहराम जे सिलसिले में दारावाण में शहज़ादे घोट हज़रत कासिम बनड़ी जी मेहंदी ऐं पग जो मातम ऐं मजलिस अज़ा मरकज़ी इमाम बारगाह दारावाण में थी गुज़री। मातम ऐं मजलिस अज़ा में सवें अज़ादारनि शिरकत कई। दारावाण ऐं आसपास में मातमी जलूस शहर ऐं ॿियनि इलाइक़नि मां मरकज़ी इमाम बारगाह दारावाण में पहुतो। इन मौक़े ते सवें अज़ादारनि ज़ंजीरनि गुर्ज़नि खंजरनि सां मातम करे पाण खे लहू लुहान करे छॾियो, जंहिंमें केतिरा ई अज़ादार ज़ख़्मी थी पिया। दारावाण में मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइमु कई वई ऐं मातमी जलूस सां सिक्योरिटी पिणु सख़्तु कई वई, जंहिंमें पुलिस जा जवान ऐं प्राइवेट स्काउट जा जवान पिणु ड्यूटी ॾिनी। मजलिस में मौलवी मंज़ूर हसन सोलंगी, सैयद तौकील अब्बास शाह ऐं ॿियनि ख़िताब कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।